तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मौजूद नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में जेके इल्म अकुल ऐं ॾाहप जा गुफ़्ता पेश करे रहिया आहियूं उहे हज़रत शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जी मशहूरु किताब बोस्तान जा आहिनि। तव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं उहे अनमोल क़ीमती गुफ़्ता। चङे माण्हूअ खां बुराई न थींदी, जंहिंजी तबियत अज़ल खां सुलझल ऐं शरीफ़ आहे त उहो बुछड़ाई जो असर ई न क़बूलींदो। साॻी तरह फितनेबाज़ माण्हू मां चङाई न ॾिसंदे। तव्हां विछूअ खे ॾिसो त उहो घर में घटि रहंदो आहे ऐं रुली पिनी पियो टाइम गुज़ारींदो आहे त उन मां कहिड़ी चङाई रसंदी। इंसानु अमल माण्हू आहे, पर जेकॾहिं उन खां ॿियनि खे नफ़ो नथो रसे त उहो बेमुल मामूली पथर वांगुरु आहे। ए दोस्त, मूंखे माफ़ु कजां, ऐं मिसाल ॾियण में भुलिजी पियुसि, छो त लोह ऐं पथर मां केतिरा ई नफ़ा हासिलु थींदा आहिनि, पर बेकार इंसानु उन्हनि पढ़नि खां बि परे ई पहुते आहे। अहिड़े माण्हूअ खे शर्म अचणु घुरिजे जंहिंखे पथर खां बि घटि सम्झो वञे। हर हिकु माण्हू चौपायनि जानवरनि खां भलो कोन आहे, पर किन माण्हुनि खां झंग जा जानवर बि भला आहिनि। सियाणो सेबतो चङो माण्हू जानवरनि खां बराबरि भलो आहे, पर उहो माण्हू जेको झंगली जानवरनि वांगुरु इंसाननि खे चीरे फाड़े खाए खपाए त उहो जानवरनि खां भलो कीअं चइबो। भला हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे खाइण पीअण ऐं सुम्हण खां सवाइ ॿियो कुझु बि न अचे त उनखे ढोरनि ऐं जानवरनि खां भलो कीअं चइजे। उनजो मिसाल हीअं सम्झ, हिकिड़ो सवारीअ ते चढ़ियलु आहे, पर रस्ते जी ख़बर न अथसि, हेॾे होॾे पियो थो भटके, ऐं ॿियो वाट खां वाक़ुफ़ु आहे पर प्यादो आहे, त हू प्यादो माण्हू मंज़िल मक़सूद ते हुन सवार खां अॻु में पहुचंदो। जंहिं इंसान नेकीअ जो ॿिज पोखियो ई न आहे त उहो पंहिंजे दिलि जे मक़सदनि वारो फ़सुलु कीअं हासिलु करे सघंदो। ॿियनि जी ख़बर न आहे, अलबत्ता मूं कॾहिं न ॿुधो त बुराई कंदड़ खे किथां नेकी नसीबु थींदी।